विशेष तौर पे हलन था और ॾाढी खुशी थींदी आहे जो गणेश भगवान असां सभिनी जे घर घर में विराजमान थींदा आहिनि। 5 आदि देव मञिया वेंदा आहिनि। यादि कजो, भगवान विष्णु, यादि कयो, चओ सभई, भगवान विष्णु, चओ, भगवान शिव, माता रानी, सूर्य नारायण और गणेश भगवान। 5 आदि देव ये मञिया वेंदा आहिनि। और जेके वॾा वॾा संप्रदाय भारत में हलंदा आहिनि या हिंदू संस्कृति जा जेके बि आहिनि उहे कंहिंसां न कंहिंसां जुड़ियल हूंदा। पाण लॻभॻि जेके वेठा आहियूं वैष्णव बि वेठा आहियूं, जेके विष्णु भगवान खे मञींदा आहियूं, माना कोई राम रूप में, कोई कृष्ण रूप में, भारत जे कुछ एरियाउनि में नरसिंह भगवान जे रूप में मञींदा आहिनि, काथे वामन भगवान खे मञींदा आहिनि। ये अलॻि अलॻि क्षेत्रनि में अलॻि अलॻि आहिनि। ॿिया थींदा आहिनि शेवी, शेवी माना शिव जा उपासक। उन में बि वरी हिकिड़ा त्यागी थींदा आहिनि, हिकिड़ा वैरागी थींदा आहिनि, हिकिड़ा सन्यासी, ईअं अलॻि अलॻि जातियूं संतनि जूं बि थींदियूं आहिनि। हिकिड़ा सूर्य नारायण जा उपासक थींदा आहिनि, जेके सूर्य नारायण खे मञींदड़ आहिनि। ख़ासि करके बिहार आदि में छठ पूजा थींदी आहे न, हूअं सॼो साल सूर्य नारायण जो उभिरदे में पूजन थींदो आहे, जल चढ़ाईंदा आहियूं पाण सुबुह जो। लेकिन उन्हनि जे उन ॾींहं ते उहे शाम जो सिज लहण महिल दरिया ते वञी करे पूजा कंदा आहिनि। बिहार हुजे, यूपी हुजे, पोइ त दिल्ली बि, हाणे त अमरावती में बि कंदा आहिनि। हर साल मूंखे 2-3 साल घुरायो अथऊं छतरी तलाउ ते कार्यक्रम में। त के सूर्य नारायण जी पूजा कंदा आहिनि ऐं माता रानी जा उपासक बि लॻभॻि हिते ई आहिनि ई आहिनि। इहो बि विषय कोई ख़ासि ॻाल्हाइण जो कोन्हे। नवरात्रो जिते किथे मल्हायो वेंदो आहे, अलॻि अलॻि भाव हूंदा आहिनि। ऐं भॻवान शिव जी आराधना बि थींदी आहे। श्रावण में केतिरी भीड़ लॻे थी शिव मंदिर में, या हर सोमवार, या जेके बि भॻवान शिव खे मञण वारा आहिनि। ऐं गणेश भॻवान जी उपासना बि अॼु पूरे विश्व में थिए थी। हे जेके 10 ॾींहं हलनि था न, छड़ो हिते न अथव, छड़ो भारत में न, विदेशनि में बि, मुस्लिम कंट्रीज में बि ॾाढी पूजा आहे। इंडोनेशिया में 90% मुस्लिम माण्हू रहंदा आहिनि, लेकिन उते बि गणेश भगवान जी पूजा कंदा आहिनि। अमेरिका में थींदी आहे, ॾाढनि देशनि में थींदी आहे। त कुल मिलाए करे गणेश भगवान जी पूजा पाण बि कयूं था, घर घर में विराजमान कयो त से ऐं करणु खपे। हाणे के हिते नंढी दिलि रखंदा नी, असां त ॿिए गुरू खे मञींदा आहियूं, असां त ॿिए पंथ सां जुड़ियल आहियूं। वीचारनि जी सोच जिनखे जेतिरो अञा ताईं सम्झ मिली हुजे। अरे बाबा, गुरू एक सेवा अनेक, पहिरीं ॻाल्हि ई आहे। और नंबर ॿी ॻाल्हि, जंहिं बि भॻवान जो ॾींहुं हूंदो आहे न, उन भॻवान जी शक्ति विशेष तौर ते प्रकृति में विद्यमान हूंदी आहे, माना मौजूद हूंदी आहे। हाणे जीअं मोबाइल कोई वठी अचे, मोबाइल में सिम कार्ड हूंदो जियो जो, त जियो जो जेकॾहिं हिते कवरेज हूंदी त उन जे मोबाइल में जियो को फंक्शन हलंदा, हूंदो ई कोन्हे तो कीअं हलंदा। तीअं प्रकृति में हिन वक़्तु भगवान गणेश जी परम शक्ति विद्यमान आहे। हिंदीअ में जेको बि कोई दान कंदो, कोई धर्म कंदो, कोई भक्ति कंदो, कोई पूजा कंदो, कोई हवन कंदो, उनखे ॾाढा सारा लाभ मिलंदा। त हे ॾींहं अॼु जी साहो आर्तवार आहे। साहो आर्तवार कंदा नी उदासीन संप्रदाय जा महापुरुष, जेके जगत गुरु बाबा श्रीचंद्र जा असां पाण सभई अनुयायी। जगत गुरु बाबा श्रीचंद्र भगवान की जय। हे उन्हनि जो ॾियारो। असांजे साईं जी संप्रदाय में बाबा रूपजन साईं खां इहो कार्य शुरू थियो। पाण उन अंतर्गत वेठा आहियूं सभई आशीर्वाद पाइण लाइ। छा आहे भई अॼु साहो आर्तवार। बाबा साहो घणा चवंदा आहिनि साहो, साहो न साहो, साहो माना ठाहिण वारो।
बुलंद करण वारो, भाई भाग के बुलंद करण वारो, जंहिंखे चइबो आहे न भविष्य उज्जवल। माना पाण पंहिंजे भाग खे उज्जवल ठाहिण लाइ वरी पोइ हेठियां भाई अॼोके ॾींहं ते जेको साईं जे दर ते ईंदो माण्हुनि जा तुक लहंदा, किन खे सुख मिलंदा। ॼण अॼु कंहिं प्यारे जो भंडारो कंहिं करायो आहे, छो करायो आहे? साईं कोई कमु न थिए पियो, साईं खे वेनिती कई, साईं कयो उहो वॾो कमु रुकियो पियो, उहो कमु थियो, उन ख़ुशी में असां भंडारो करायूं था। त कुल मिलाए करे अॼोके ॾींहं ते इहो ॾाढो कुझु मिलंदो आहे, पर इन खां मथे था अञा हलूं पाण जेके भक्ति भाव वारा हूंदा आहिनि। मुंहिंजे मन में इहा ॻाल्हि हूंदी आहे, भली ही त ठीकु आहे, कोरोना आयो वियो, दुख सुख आया विया, पैसो आयो वियो, यश अपयश संसार में ईंदो वेंदो, पर शल मुंहिंजी भक्ति वधंदी रहे, छो मुंहिंजी तुर तुर करे हयाती घटिजी रही आहे। गुरु ग्रंथ साहिब में वाणी ईंदी आहे, जननी जानत सुत बढ़त है, मां खे लॻंदो मुंहिंजो पुटु वॾो थिए थो, इतना कू न जानत दिन दिन अवध घटत है। भाई एतिरो हुनखे छो थो सम्झ में अचे थो उनजे ॿार जी हिकु ॾींहुं उमिरि घटि थी वञे थी। कुल मिलाए करे समझदारी इहा ॻाल्हि ज़हन में रखंदा आहियूं, ऐं असां सभिनी खे रखणु खपे। रोज़ सिमरन कयो, इहो बहानो ठीकु आहे करे असां चुप कराए सघंदा आहियूं, घर में कोई मता अॼुकल्ह पहिरीं ॻाल्हि त चर्चाऊं घर में कंदो ई न आहे, तूं सिमरन कयो आहे, कोई न पुछंदो आहे। अॼुकल्ह ॾाॾा ॾाॾी माउ पीउ ॿारनि ट्यूशन ते वञे, चए पियो भला बूट वठण वेंदुमि बाज़ारो वठी आई, चर्चा एतिरी आहे घरनि में। रोटी खाधी थी, खीर पीतो अथई, मोबाइल जो रिचार्ज ख़तम थी आहे, दादू विझाए ॾे, ॾाॾे ऐं ॾाॾी जो इहो ई कमु अची वञो आहे। या पीमा जो कमु चाहे को ड्रेस नहीं लेके दूं, होटल में रोटी खिलाऊं, पिक्चर नहीं सिनेमा में दिखाऊं, बस एतिरी सोच आहे। कोई थोड़ी चवंदो आहे मुंहिंजो ॿार भक्ति करे, मुंहिंजो ॿार कोई सेवा करे समाज जी, पंहिंजे गुरू दर जी सेवा करे, को झाड़ू लॻाइण पाण जंहिं महिल गुरू जे दर ते अचिबो आहे न, ॿार खे चइबो तूं बि अच हीअं झाड़ू लॻाए, त उन में बि शल उहे आदतूं पइनि त पिछाड़ी में सुख मिलंदो न। जेको सेखारींदासीं ॿार खे पिछाड़ी में सुख उहो ई मिलंदो न। पर सेखारे ॿारनि खे नोट कमाए अच, पोइ नोट कमाए था अचनि, पोइ ॿियूं ॻाल्हियूं जेके न सेखारींदासीं उहो सुख नथो मिले, पर रोअण छा जो, पोइ रोअण जी ऐं शिकायत करण जी, जेके अॼु ॿुढड़ा रोअनि था उहो उन्हनि ॾेढो आहे। जेके माउ पीउ खे औलाद में सुख न आहे मिलियो या मयार उन्हनि ॾे, उन्हनि खे उहा ॻाल्हि न करणु आई हुई। त कुल मिलाए तव्हां चवंदो साईं पोइ हाणे छा कजे? त अॼु जो सत्संग बि पाण इन ते ई हलायूं था, त सत्संग में ऐं गुरु चरणनि में जीवन जीअण जी इहा ई त कला सिखंदी आहे न। समय सां पाण खे संभाल न, वक़्तु निकिरी वेंदो हथ में, पोइ छा थींदो? असांजे बाबा शिवभजन साईं हिकिड़ी नंढड़ी कविता चवंदा, रुस्तम खुली बाजार तूने सौदा ना किया, जब हुई हड़ताल तब सौदा तूने याद किया। अरे जॾहिं बाज़ार खुलियल, माना तुंहिंजो शरीर ठीकु हुयो, परिस्थितियूं ठीकु हुए, सौदा ना जे कोई कम जी ॻाल्हि न कए, जेका तोखे उते बि कमु, हिते बि कमु अचे हा, उते बि कमु अचे हा। हाणे तोखां शरीर लुटे ई थो, पोइ शेवा पुॼे ई नथी, तूं चवंदो ॾाढी दिलि थींदी आहे शेवा, पोइ तुंहिंजी ॻाल्हियूं हुन न छड़ो, पोइ तुंहिंजी छड़ो ॻाल्हियूं हुन, हाणे छा करे सघंदो आहे? जॾहिं धन हुयो त तोखे दान करणो, हाणे औलाद जे हथ में हाणे पैसा ई पुट ई गणप जो पैसो ॾींदा आहिनि, पोइ हाणे ठीकु आहे भाई, हाणे साईं ॿिया कंदो सभिनी ते। त कुल मिलाए करे वेनती हले थी त हे ॾींहं हलनि था विशेष भक्तीअ जा। छाजा ॾींहं हलनि था? गणेश भॻवान जा ॾींहं, ऐं प्रथम पूजनीय आहे। ठीकु भाई, गणेश भॻवान जी धर्म पत्नी जो नालो केरु ॿुधाईंदो? चओ न भाई। ऐं जेको शुभ लाभ लिखंदा आहियूं इहो छा आहे? ये ॿई पुट ने, माना सभु भलो ई भलो अथव। कोई चवंदो साईं हिकु दो उपाय को भलो ॿुधायो, सवलो ॿुधायांव थो भाई। सिंदूर हथ में खणो, हुन में देसी घी विझो, घर जे ओभर ऐं उत्तर वारे कुंड में, घर में जाकर पवित्र जगह हुजे पर ओभर उत्तर जी कुंड में स्वास्तिक छड़ो छापे छॾियो, तव्हांजे घर में जेकी तकलीफ़ थो इन सां ई दूर थी वेंदा। त कुल मिलाए करे मां त वठी ईंदोमांव काथे भक्तीअ जे लाइ, त जो सभई मिली करे भक्ति भाव सां कयूं। ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री गणेशाय
जय शिवधारा बोल प्यारे जय शिवधारा बोल प्यारे जय शिवधारा बोल प्रेम की धारा जय शिवधारा निर्मल धारा जय शिवधारा ज्ञान धारा जय शिवधारा निर्मल धारा जय शिवधारा ज्ञान धारा जय शिवधारा विद्यार धारा जय शिवधारा जय शिवधारा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय मिली करे कुछ मिनट लाइ जप कंदासीं कमर भी सीधी गर्दन भी सीधी थोड़ो अॻिते सूर्य जो दिलनि में वॾी जायूं हुजे तन खे तकलीफ़ हूंदे हली वेंदो आहे बसि मन खे तकलीफ़ छड़ो न थियणु खपे कंहिंजी मदद करण महिल कंहिंखे पैसो ॾियण महिल कंहिंजे कमु करण महिल दिलि नंढी न थियणु खपे दिलि खे ई न लॻणु खपे मां वॾा तीर मारिया न साईं मूंखे अहिड़ो बणायो जो मां कंहिंजे कमु अची सघियुमि दिलि वॾी हुजे मिली करे सभई जप कंदासीं ओम नमो भगवते वासुदेवाय जपो ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ताम कोई चवंदो साईं गणेश भगवान जे ॾींहं ते विशेष छा कयूं पूजा असांखे समाज में हिक ॿिए खे ॾिसी करे सिखण में अची वई आहे साईं हे नारियल रखो कल्च रखो हे साईं गन्नो रखो हे साईं छा रखंदा नी मकई रखंदा नी ये रखो भली सुठियूं शयूं अथव बाबा साईं वधाईंदो पर छड़ो मतां इन जे आसरे में लॻंदा हुजो ब्राह्मण सेखारींदा आहिनि ॾियार ॾींहं बसि नोटनि जी कढी रखिजो उन खे अगरबत्ती फेरजो हाणे ईअं कमु थोरो थींदो हुजे हूंदो त पोइ ॿियो छा सुठी शयूं इहो ख़राबु न आहे अजायूं न आहिनि सुठियूं बड़े ब्राह्मण वीचारा ख़ुशि थींदा आहिनि चवंदा आहिनि कोई जो माण्हू चयो कुझु ॿुधायो कुझु उपाय ॿुधायो हा भई वाह सुठी ॻाल्हि ॿुधाई पर वाह वाह ॾिस बि ब्राह्मण विझेसि 50 रुपए बड़े समय जी गाॾी हले थी असांखे अहिड़ा कोई उपाय ॿुधाए असां महिनत न कयूं धंधे में ॾाढो भाग लॻे पोइ ॿुधाइण वारा बि ख़ुशि नी ॿुधण वारा बि ख़ुशि नी पर हाणे हक़ीक़त ते वरी पाण अॼु अचूं था त जीअं हाणे गणपति हले थी गणपति पूरी थींदी 21 तारीख़ खां श्राद्ध शुरू नहीं वरी 21 तारीख़ जीअं 5 वरी शायदि जेसिताईं यादि पए थो 5 अक्टूबर ते सर्वपितृ अमावस्या आहे वरी पोइ नवरात्रा शुरू थींदा माना इहे ॾींहं सॼा ख़ासि अथव अलॻि अलॻि ॾींहं जी महिमा अलॻि अलॻि आहे पर हिकिड़ी ॻाल्हि कामन आहे कहिड़ी इन सभिनी में तव्हां भॼन खूब कयो सिमरन खूब कजे जेको चाहियूं था उहो सभु थींदो पर जेको चाहियूं था माना संसारी ॻाल्हियुनि खे त छॾे ॾियो भाई संसारी हे कमु थी वेंदो हे कमु थी वेंदो हे थी वेंदो दुख लही वेंदो सुख मिलंदो घर मिलंदो दुकान मिलंदो पैसे में वधंदा इहो ठीकु आहे सभु इहो ठीकु आहे इहो त हलंदो पियो जेसिताईं जीवन आहे लेकिन मनुष्य जनम सजायो त थिए न भाई वरी हिन इंसानी चूंड खां पोइ काथे नरक में वञूं था इहो अहसासु असां पंहिंजो पाण रखंदासीं घर वारनि खे छॾे ॾियो घर वारा थोड़ी छॾे था कहेंगे तोखे भई नरक खां मां बचाईंदो कोई चई सघे थो छा हाँ बचाईंदा गुरु संत शास्त्र भक्ति सेवा आशीर्वादूं बचाईंदियूं ये असांजो प्यारो रमेश लाल वेठो आहे न केॾी शरीर जी वॾी तकलीफ़ पर इन्हनि पाठ पढ़िया जेका शेवा कई उहा शेवा बचाए वेठी आहे
अच्छा एडी तकलीफ़न को कोई न वेही सकदो आहे कोई ये पंहिंजी कई कम ईंदी आहे ऐं पिछाड़ी तो जीअं जीअं ॾींहुं सुबुह जो असां कीअं गुज़ारियोसीं त राति असांजी सुम्हण महिल ओड़ी स्थिति हूंदी आहे कोई छेड़ा करे ॾींहं जो राति जो सुम्हंदो न पोइ बेचैनी हूंदी आहे सुठा कम ॾींहं जो थियल हूंदा राति जो सुम्हण महिल सुकून हूंदो आहे ईअं जीवन जंहिंजो चङो गुज़रंदो न पिछाड़ी में संतुष्टि हूंदी आहे वाह वाह ऐं आख़िरी ॻाल्हि हिन संबंध ते हिकिड़ी ॾाढी मस्तु ॿुधायां थो ध्यानु सां ॿुधिजो अहिड़ो जीवन जीअऊं जंहिं ॾींहुं अंदाज़ो लॻे न हाणे मुंहिंजी हयाती पूरी आहे लगे यार वाह वाह मज़ो अची वियो बस भले हाणे संभाल संभाल बस जेतिरो जीवन ॾिनो वाह जो मुंहिंजो जीवन गुज़रियो काई कोशिशि कई मां कंहिंजी दिलि न दुखाई मुंहिंजी माॾे कंहिंजो लाहिणो कोन्हे सुख संसार खे ॾिनो मुंहिंजा साईं तो सम्झ ॾिनी हे मुंहिंजा शिवदारा वारा साईं तो रस्तो ॾिनो पर मां कोशिशि कई उन ते हलण जी हाणे तूं पाण वटि घुराइण चाहियां थो सदाईं मूंखे घुराए ईअं असांजी स्थिति थिए इहो सोच अॼु खां जेकॾहिं अॼु ई ख़्याल न अचे थी त ईअं सोच रखी करे असां जीवन ईंदी ईअं कंहिंजे लभाणे मूंखे कुझु थिए थो त थिए न थिए न थिए इन में कहिड़ी ॻाल्हि आहे मूंखे हाणे चवंदो हिते को वटि हुन दरवाज़े तां तव्हां पंधु कर मूंखे शरीर में ताक़त न आहे डेंगू मां न घुमी सघंदुमि होसि ताईं पर मुंहिंजी शेवा आहे सत्संग जी मां पंहिंजे साईं जा गुण ॻाईंदुमि हिते प्राण वञनि त वञनि कहिड़ी ॻाल्हि आहे शरीर मुंहिंजो ठीकु न आहे कोई हिते साम्हूं ताईं तव्हां पंधु करे सघंदो बिल्कुलु न करे सघंदो ॿ माण्हुनि जो हथु खपे डेंगू शरीर खे मां पंहिंजे गुरूअ जी महिमा कयां थो सत्संग कयां थो पंहिंजे भाव सां इन में शरीर थोरो खपे विच में कमज़ोर आहे त वरी मूं ॾियोसि था वो पंजाब जे हिकिड़े संत जी तबियत ख़राब थी पई पोइ ॿियो संत पुछणो हुयो साईं कीअं तबियत अथव चयो हा मिड़े घोड़ो हुयो घोड़े खे भॼायोसीं ॾाढो पोइ हाणे थोरो घोड़ो थकिजी पियो आहे की असां पंहिंजे मौज में छिके छिके अहिड़ो कमु वरितो अथसि त यादि कंदो कंहिंसां वास्तो पियो अथसि हिन शरीर खे छॾींदासीं छा फ़क़ीरी बंदि ईअं आहे त कुल मिलाए करे मुंहिंजो निवेदन तव्हां कीअं हलेव थो त इहा हमेशह सोच हुजे हाणे हल्दे सत्संग तव्हां नोट कई मां फोन आई मां फोन खई छाजी फोन हुई कंहिंजो एक्सीडेंट थी पियो मथो फाटी पियो अथसि कहिड़े डॉक्टर ॾे वठी वञो मथो फाटी पियो अथसि केतिरो छा आहे कीअं मां वॾे डॉक्टर लाइ चयो मां फलाणे ॾे वञ मुंहिंजे लाइ चयसि कुल मिलाए करे असांजो हर ॾींहुं अहिड़ो हुजे पाण खे लॻणु खपे वाह साईं मुंहिंजा बाबा शिवरन साईं जो मस्तु ॾींहुं गुज़ारियो थी हिकिड़े मिंट लाइ सभई जप कयो ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमः भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय सत्य सनातन धर्म की जय लक्ष्मी नारायण शिव राम कृष्ण भगवान की जय आयो लाल सदैव चलो बोलिए सदगुरु स्वामी शिव भजन जी महाराज की जगतगुरु बाबा श्री चंद्र भगवान गुरु बाबा रूप भजन साहेब की जय श्रीधर गुरुवर तुम्हारे प्यार ने जीना सिखा दिया ओ गुरुवर तुम्हारे प्यार ने जीना सिखा दिया हमको तुम्हारे प्यार ने
जीना सिखा दिया। गुरुवर तुम्हारे प्यार ने जीना सिखा दिया। भूला हुआ रास्ता भटका हुआ था मैं, भूला हुआ रास्ता भटका हुआ था मैं। किस्मत ने मुझको आपके, किस्मत ने मुझको नजदीक ला दिया, हकीकत में सच्चो जीवन इंसान जो है सत्संग में। जीवन जीवन जो मकसद छा है कीअं जीबो आहे इहो केवल गुरु ई ॿुधाईंदो। पाण जेके बि वेठा आहियूं न, हिते 5 साल जा ॿार बि वेठा आहिनि त 75 साल जा ॿुढड़ा शरीर बि वेठा आहिनि, बाक़ी विचां त सभई वेठा आहिनि। हिकु बि माण्हू अहिड़ो कोन्हे जेको चए मूंखे न सम्झंदो आहे। असां जेके बि वेठा आहियूं हिकु बि अहिड़ो माण्हू न आहे जो अंदर में पाण खे सम्झंदो हुजे मूंखे अकुल घटि आहे। हाणे ॿारनि खे छॾियूं था, जेकी जेतिरी वॾी उमिरि वारा आहिनि उहे छा चवंदा साईं दुनिया असां ॾिठी आहे, तजुर्बो असांखे आहे, असां खां पोइ छो न असां तव्हां करींदासीं। बिल्कुलु तव्हां सही चओ था। हाणे वॾी उमिरि वारनि सां मुंहिंजो प्रश्न आहे, तव्हां लाहा चाड़ा बि ॾाढा ॾिठा आहिनि, जीवन जा तजुर्बा बि ॾाढा अथव, ठीकु। हाणे सम्झ बि तव्हांखे खोड़ वाधायूं अथव, लेकिन हिकिड़ी ॻाल्हि आहे, पोइ बि हमेशह ईअं थियो चवंदा मुंझा पिया आहियूं। मूंझकारो छो आहे? हुजणु खपे न बढ़िया, भई हाणे थी वियो, हाणे काई बि मूंझकारो कोन्हे, पर काई न काई अटक आहे। वरी के विद्वान चवंदा नी भॻवान ॼाणे हाणे नक में नकेली हर कंहिंखे विझी करे रस्सी पंहिंजे हथ में रखी आहे। तूं केॾो बि काॾे बि वेंदे तोखे जुड़ियल मां सां रहणो पवंदो, तूं माखो सवाइ न रही सघंदो आहे। चलो हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि जोड़ियूं था। अक्सर समाज में हिकिड़ो अखर ईंदो आहे, चई असां सुठा कम बि ॾाढा कंदा आहियूं, सत्संग बि असां कयूं, दान पुञ बि असां कयूं, भलाई जा कम असांखे, सुख बि असांखे ॾियूं, ऐं जेके पाप कनि था, सॼो ॾींहुं माण्हुनि खे तकलीफ़ ॾियनि था, मांस बि उहे खाईंदा, शराब बि उहे पीता, वधनि बि उहे था। इहा समाज में ॾाढी धारणा, इहा ॻाल्हि ॾाढी हलंदी आहे। हिनजो जवाबु छा? सुठनि खे भॻवानु तकलीफ़ ॾेई करे उन जा जेके कयल पापनि दंड ॾेई करे चवंदो आहे, हिन जनम खां पोइ तोखे मां पाण सां मिलाईंदुमि। ऐं पापी खे भॻवानु छूट छो ॾींदा? पाप जो घड़ो भरजई, पोइ इहे नरक, इहे 84 लख जोड़ियूं पोइ त वठूं वठ, पोइ वरी पाण फल रूप में ॾिसंदा आहियूं। कंहिं घर में मंद ॿुधी ॿार, हिकु दफ़ो नागपुर वियुसि, मूंखे हिकिड़ी हॉस्पिटल में वठी विया। मंद बुद्धि विकलांगन जो आश्रम। हिकिड़ो ॿुढड़ो शरीर हुजे, 70 साल जो हूंदो। असांखे हिकु वार्ड घुमाइनि पिया, परिचय कंहिं ॾिनो हूंदो हुते।
हाणे हिकिड़ो ॼणो चांवर जी प्लेट हथ में झले, चमचो हथ में अथसि, हाणे मंद ॿुधी आहे, सम्झ कोन्हेसि, गिग वयसि थी, हीअं मुंहुं टेढ़ो अथसि, ॿाहूं हीअं, टंगा हीअं पूरो अलाए घणा वकड़ हिक ई शरीर में। चिमचो भरे करे वात में चांवरनि जो विझनिसि पिया, मिसाल चिमचे में 30-40 दाणा चांवरनि जा, उन में कुल हिकु ॿ दाणा वात में टिकनि पिया, ॿिया प्लेट में किरी पवनि पिया, वरी वीचारो खणी करे हीअं हुयो। पुछूंसि पिया हिन खां, भाई घणी देरि लॻंदी थी? चई मुनो कलाकु लॻंदो आहे, अधु प्लेट खां घटे लॻे उहो चांवर खाराए सघंदा आहियूं। माना हिकु इंसान त थियो, पर मंद ॿुधी वरी विकलांग, त इहो छाजो ॾंड आहे? जंहिं पोयनि जन्मनि में एॾा पाप कया, उन्हनि खे अहिड़े रूप में हो स्थिति थिए थी। परतवाड़ा में हिकिड़ो आश्रम आहे, मां थी आयो आहियां, मुंहिंजी छिक ॾाढी हूंदी आहे। उते वरी अनाथ, विकलांग, मंद ॿुधी न्याणियूं रहंदियूं। अखर सम्झिजो, मुंहिंजा अखर पकड़ियो। पहिरियों अनाथ, धणी वारस कोन्हे, वरी मंद ॿुधी, वरी विकलांग, कंहिंजे शरीर ते कपिड़ो आहे न आहे, यानी उनखे ॾिसजे न कीअं के ॿार मलमूत्र में गंद में पिया आहिनि, वीचारा घणा दफ़ा कोई धोईंदो। इहो ॾंड छाजो आहे? हे जेके घणा चवनि था न, रे पापी पाप बि कनि था, अञा वधंदा वञनि था, जंहिं ॾींहुं घड़ो भरियो पोइ अहिड़ी हालत थींदी आहे। ऐं गुरु महाराज छा सेखारींदा? सत्संग में सेखारींदा, बाबा रूटीन में कंदो हलो, ऐं पंहिंजे मयार न ॾे। मूंखे भाव चढ़ण न ॾिनो, मूंखे हिन धोखो कयो, हिन हीअं कयो, हुन हूअं कयो, इहे ॻाल्हियूं कम न ईंदा आहिनि। सहस सियाणप लखो हिकु न चले न, इहे ॻाल्हियूं थी छॾो, इहे ॻाल्हियूं थी पाण खे तसलियूं कूड़ियूं त सदियूं न ॾे। मां त छा कयां, त मूंखे त माण्हुनि धोखो ॾिनो, मां त हीअं। अड़े तूं जेको कयो थी उहो तुंहिंजो थी, जेको कयो थी उहो तुंहिंजो थी। घणो वक़्तु पहिरियों हिकिड़ा के पाठी हा, मां उन्हनि खां 200-300 पाठ पढ़ाया हूंदा। मां ॿाहिरि वियो हुउमि, उनजी मृत्यु थी, घर परचाणी करण वियुमि। घर वारनि चयो पाठ रखाईंदो? चयो न। मां चयो मां रखाया न आश्रम में, मां हिननि को एॾा पाठ पढ़ाया। चई केरु? मां चयो तव्हां छड़ो आरती ते सुबुह शाम जो, जे केरु ईंदो? बाबा हिकु टाइम अचो, जे न ईंदा त भला मां रखायां। चई दिलि न आहे असांजी। ठीकु भाई, बाबा 3 ॾींहं जो पाठ, उहो बि असां न थींदो। श्रीमद भगवत गीता जो 1 ॾींहं जो पाठ थिए, उहो बि न थींदो। जॾहिं मां निकिरां पियो घरों, अखियुनि में पाणी आयो। माना न जेतिरे जीअरे पाठ पढ़ियासीं पढ़िया, पोयों जी हालत साईं दया करे संसार जी ॾिसूं था सॼो ॾींहुं। संत इहो सेखारींदा हुआ, जेतिरो थी सघे हर ॾींहं खे सजायो कर, ऐं कॾहिं वरी इन्हनि ॻाल्हियुनि खे घणो मथे में न रखो। जीअं पैसो थींदो न, पैसो जेब में हुजे सुठी ॻाल्हि आहे, पैसो दिलि ताईं हुजे बि सुठी ॻाल्हि आहे, तसली थींदी आहे। भाई मां वटि पैसो आहे, मुंहिंजो वॾे जीवन चङो गुज़रंदो, पर उहो पैसो दिमाग़ में न अचणु खपे। जंहिंखे दिमाग़ में पैसो आहे छुटो। हर शइ जी पंहिंजी जाइ थींदी आहे। सोन जे रखण जी जॻह अलॻि थींदी, वरी कपिड़नि नवनि जे रखण जी जॻह अलॻि थींदी आहे। कपिड़ा रूटीन में जेके पाइबा उहा जॻह अलॻि थींदी आहे, और मेरा कपिड़ा अलॻि जॻह ते रखबा। बाबा हिक ई जॻह थोरी थींदी आहे। ईअं ई हर कर्म जो तरीक़ो, हर शइ जो उपयोग अलॻि थींदो आहे। ईअं ई असां पाण सां सचा थियूं, असां ॿियनि जी केतिरी बि कयूं, ऐं परिस्थितियूं अहिड़ियूं सभु कंहिंसां ईंदियूं अथव। भॻवान श्री राम बनवास खां मोटी आया, हाणे 3 भाइर भरत, शत्रुघ्न ऐं लक्ष्मण टिनिनि मीटिंग कई। भाई जेको हनुमान जेको भॻवान जी शेवा कई आहे, ॿियनि धारियुनि शेवा कई, हाणे भॻवान मोटी आया, घर में सुख जा ॾींहं शुरू थिया। हाणे हिकिड़ो कमु था कयूं, असां मीटिंग कयूं था, शेवाऊं असां पंहिंजे घर जा भाती कंदासीं। भॻवान असांजे घर जो ठीकु भाई, लिखो शेवाऊं। बाबा लक्ष्मण सॼो ॾींहुं गॾु बीठो हूंदो, भॻवान राम जेको आज्ञा कंदुसि। भाई भरत रोटी खाराईंदो, भाई शत्रुघ्न राति जो भॻवान खे ज़ोर ॾींदो, हे सनानु कराईंदो, हे हीअं कंदो, हे हीअं थींदो। सॼी लिस्ट ठही वई। हनुमान कुदरती काॾे वयलो कम सां। हनुमान जी महाराज जॾहिं मोटी आया, हनुमान खे चयो बाबा अॼु खां पोइ हाणे कमु हलंदो नियम सां,
रूल्स सां मैनेजमेंट थी वई आहे हाणे बाबा लिस्ट ठही वई आहे शेवाऊं विरहाइजी वियूं आहिनि हनुमान जी भला ॿुधायो कहिड़ी कहिड़ी शेवाऊं नी कि बाबा रोटी केरु खाराईंदो भॻवान खे सनानु केरु कराईंदो सॼो ॾींहुं गॾु शेवा में गॾु केरु बीठो हूंदो राति जो ज़ोर केरु ॾींदो सभु लिखियल शेवाऊं चया सभु हनुमान जो भगवान खे जंहिं महिल उबासी अचे त जंहिं महिल उबासी अचे मुंहं ते हथ ॾिबो आहे उहो तो शेवा में लिखियो अथव छा चओ न भाई भगवान को उबासी ईंदी न ईंदी या न ईंदी शरीर में ईंदी कि भगवान को उबासी ईंदी तो हथ केरु ॾींदो आहे शेवा लिखी थो अचे न कि मुंहिंजी लिखो हाणे लिखिजी वई हनुमान जी महिल शेवा मिली वई उन्हीं को पोइ हाणे जंहिं महिल शेवाऊं शुरू थी हलो बाबा हर को ॿिया हिते कोई न बि हलो 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 हनुमान जो काॾे बाबा जहिड़ी जहिड़ी शेवा जो नालो नंबर ईंदो तव्हांखे पोइ अचिणो आहे यार उबासी 24 घंटे में तो कहिड़ी मालूम अची सघंदी आहे इन करे तव्हां कलाक वञी शेवा करे हलिया वञो मां त 24 घंटा हाणे बीठो आहियां इन जो अर्थ छा जिनके करण जो भाव हूंदो आहे उहो रस्ता पाण ई करदा घणा सॼो ॾींहुं इन में पूरा हूंदा आहिनि साईं काई शेवा हुजे त ॿुधाइजो छो तोखे नथो सम्झे संसार में नथो रहेंदो कहीं मिट माइट ते कोई दुख हल जा ॾींहं नी पोइ तोखे अखियूं छो न खुलियल कंहिंजे घर में गुज़ारियो आहे हाणे ॿारो थींदो न कणिक जो पटो मोकिले छॾे 5000 उन घर जे कंहिं भाती खे जवाबदार भाती खे ॾेई अचो न भाई हिते किरियाकर में कमु ईंदे उनखे अञा पुछजे कम जे माना तोखे फोन न कनि त जेका असांखे तकलीफ़ आहे छो तूं बाक़ी पुट खणी ॾींदे घणा पुट न आहिनि धीअरनि में मोह रखियो आहिनि मरदे मरी वेंदा ॿिए खे रुपयो बि न ॾींदा ऐं उहो पुट पुछंदा ई न आहिनि ऐं पाण हिते वेठा कहिड़ो खोले करे पुछां पंहिंजे पीउ जो फोटो घणनि ॼणनि पीउ माउ जो फोटो लॻायो आहे पोइ उन में मूं वटि पियो पिया घणा मां पोटो ऐं पोटी पढ़ाई जो मां तोखे अंब तारे ॾींदे तो पढ़ाई ॾे अड़े कंहिं ग़रीबनि जे लाइ कर कुझु करे वञे अहिड़ो जो दुनिया उन पैसनि में अलाए छा छा करे सघंदी आहे कोई मां को रस्ता पुछे मां अहिड़ा रस्ता ॾियां हिक ते ख़र्चे करण खां पोइ अहिड़ो परंपरा खे जनम ॾेई वञो हिक ई शइ लाइ केतिरनि खे लाभ मिले पियो मां विधिवत त 18-19-20 साईं जो जन्मदिन जो मेलो आहे 20 तारीख़ ते घोषणा कंदुमि हूअं हिन 20 तारीख़ ते भूमि पूजन करणा से वॾे आश्रम जो पर बारिश जे करे पोस्टपोन हिकिड़ो महीनो कयो आहे लॻभॻि 20 तारीख़ डेट अनाउंस कंदासीं ॿिए महीने जी 20 तारीख़ ते शरद पूर्णिमा आहे उन ॾींहुं भूमि पूजन कबो वधीक जेको साईं जो हुकुम पर इहे 20 तारीख़ सेप्टेंबर जी साईं जे जन्मदिन जो मेलो आहे जेको 3 ॾींहंनि वारो 18-19-20 3 ॾींहं मेलो कंदासीं सत्संग भंडारो मौज जेके जीअं साईं जो कंदा आहियूं ईअं ई कंदासीं उन ॾींहुं डेट फाइनल ॿुधाईंदासीं त तयारी छाजे में हो कंहिं ॿुढड़नि खे आश्रय मिले ॾाढा माण्हुनि जा फोन ईंदियूं कहिड़ी कंपनी आहे जस्ट डायल वारा कंहिं वक़्तु माॾे आया चई तव्हां 6000 रुपया अलाए घणा वठी विया ॾाढा साल पहिरियों आयो पंहिंजे कंहिं परिवार जो ॿार चई साईं मां नौकिरी लॻो आहियां तव्हां हिन में अलाए छा चयूं बहरहाल पैसा वरितई असां पैसा त 6 महीने या शायदि ॾिनासीं 5-10 साल थियनि सॼो ॾींहुं फोनियूं ईंदियूं उन में हुन लिखायो हुयो त शेवा कार्य कहिड़ा आहिनि एॾियूं फोनियूं ईंदियूं असांखे घर जे ॿुढड़नि खे तव्हां वटि छॾे वञिणो आहे एॾियूं फोनियूं ईंदियूं त ॿुढाश्रम ठहे 4 धाम मंदिर कोई मुंहिंजी भावना हूंदी मां 4 धाम पाण कयां साईं जी दया सां 4 धाम पंहिंजो गंगा सागर पाण बि करे आयासीं मुंहिंजे शहंशाह कृपा कई पंहिंजे माता पिता खे कराइण जो सौभाग्य मूंखे मिलियो पंहिंजे ॿारनि खे कराइण जो बि सौभाग्य मिलियो ऐं सॼी संगत खे बि मां करायां ईअं लॻंदो आहे भाई हाणे जॾहिं हिन दफ़े बद्री नारायण वियासीं भॻवान खे चयूं भॻवान टियों दफ़ो आयो आहियां बसि टाटा बाय बाय हाणे शरीर नथो पुॼे छिके छिके में असां कमु था वठूं एॾा ई अवतार जहिड़ा अचूं ई न अचूं असांजो इहो ई थियो बसि त
ईअं लॻो महसूस थियो त वॾी उमिरि वारा उते बार बार कीअं वेंदा बद्रीनाथ ते, उते ऑक्सीजन ई कोन्हे। त 4 धाम मंदिर जी स्थापना जी पोयों भावना ई आहे उतो हर धाम ते वञिबो, कुझु न कुझु अहिड़ी शयूं तयारी माइंड में आहे। मां हिकु अहिड़ी शइ उतो खणी अचां जेको न कोई चइनि धामनि ते बद्रीनारायण नथो वञी सघे, द्वारका नथो वञी सघे, कोई रामेश्वरम नथो वञी सघे, कोई जगन्नाथ चौथे धाम ते नथो वञी सघे, बसि उते मथो टेके त चइनी धामनि जे दर्शन करण जो उनखे पुण्य मिलणु खपे। इन जे करे 4 धाम मंदिर जी स्थापना, पोइ गौशाला, वरी छा आहे संत तयार थियनि, संसार खे मिलनि संत। अॼुकल्ह हर को जेके वेठा आहिनि न, पंहिंजा पुट या पोटा पोटियूं या वरी ॾोटा ऐं ॾोटियूं, डॉक्टरी पढ़े थो, MBA करे बस BE कई अथई, डॉक्टरी पढ़े थो, वकालत। कल्ह हिकिड़ो आयो जो मुंहिंजो पुटु वकालत करे थो, छा मिलंदो? हा भई पैसा थोड़ा कमाईंदो। माना परिवार जो कुल जो उधार छा में ॾींदो? वकील कंदो, कोई डॉक्टर कंदो, कोई इंजीनियर कंदो। लेकिन इहा भावना आहे जिनके जेकॾहिं मन में अहिड़ी भावना आहे त असांजो ॿार कोई संत थिए, कुछ विशेष थिए, भक्ति पाण बि करे, उनजे सदके उन 21 पीढ़ियूं तरनि। इन लाइ कुल गुरु ते गुरुकुल कराइण जी बि ठाहिण जी बि उते योजना आहे, ठाराईंदो मुंहिंजो बाबू शिव भजन साईं। ऐं गॾोगॾु मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल घटि पैसे में, माइंड में योजनाऊं ॾाढियूं आहिनि। अॼुकल्ह वज़न ॾाढो वधी रहियो आहे ऐं वॾे में वॾी बीमारियुनि जो कारण ई वज़न वधणु आहे। जेका बि बीमारी माना वज़न वधणु वॾो कारण आहे। उनजी हयाती सिधी सही आधारित ई वज़न ते आहे। त इन प्रकार जो मूंखे माइंड में आहिनि नेचुरल तरीक़े सां, कोई दवायूं न, नेचुरल तरीक़े सां कुझु न कुझु अहिड़ो कयो वञे। मां ज़हनी तौर ते वर्क करे रहियो आहियां उनते, त माण्हू बिना दवा जे वॾी खां वॾी बीमारियुनि खां छुटकारो पाइनि। कुल मिलाए करे मां इहो चई रहियो आहियां त असां सभिनी खे सोच अहिड़ी रखणी आहे, मां अहिड़ो जीवन जीआं, परिवार जा फर्ज़ निभाइणा। घर त हलाइबो न बाबा, ॿिया हलाईंदा, जा घर त पाण ई हलाईंदासीं। मिटनि माइटनि सां जेसि ताईं निभाइणो आहे, जाते पेर भरणो आहे उहो बि भरियूं, पर हरू भरू सॼो ॾींहुं छड़ो दुनियादारी में हुजूं, इहो ठीकु न आहे। पंहिंजे लाइ पाण सचा न थींदासीं, बाक़ी असांजे उधार लाइ ॿिया माण्हू कोई लही ईंदा छा मथां, जेके असांखे मोक्ष मिले असांजे लाइ कुझु कंदा। मुंहिंजो मुख्य बिंदु इहो आहे। त गुरु महाराज इहो सेखारींदा आहिनि, बा कंदो हल, सुभाणे तुंहिंजी न थी, अॼु तुंहिंजी थी। गुरुवर तुम्हारे प्यारे ने जीना सिखा दिया, गुरुवर तुम्हारे प्यारे ने जीना सिखा दिया। जिस दिन से मुझको आपने अपना बना लिया, जिस दिन से मुझको आपने अपना बना लिया, दोनों जहां को दास ने, दोनों जहां को दास ने सबसे भुला दिया, सबसे भुला दिया। गुरुवर तुम्हारे प्यारे ने सिखा दिया, गुरुवर तुम्हारे प्यारे ने सिखा दिया। हमको तुम्हारे प्यारे ने, हमको तुम्हारे प्यारे ने इंसान बना दिया, इंसान बना दिया। गुरुवर तुम्हारे प्यारे ने जीना सिखा दिया। पुराने टाइम ते हिकिड़ो भॼन ॻाईंदा सिंधी, हिकिड़ी तुक ॻायूं, अल्लाह जे छामे राज़िया, अल्लाह जे कंसा
गरजी बाजिया बुलाता वो फकीर बाजी गरजी बाजिया बाजी गरजी बाजिया बाजी गरजी बाजिया हमें राजिया राजे के सारा दिया हमें राजिया राजे के सारा दिया भाई सही थोड़ी सघिजे तो भगवान छा में राज़ी आहे चयो न बाबा हर शइ जो तालो आहे त उन चाबी थींदी आहे हर शइ जो तोड़ थींदो आहे तोड़ आहे कहिड़ो जंहिं ते सतगुरु राज़ी आहे तंहिंखे गणती छाजी आहे सतगुरु राज़ी जंहिंखे गुरु करे पंहिंजो त सारी दुनिया पंहिंजी आहे गुरु करे पंहिंजो सारी सारी दुनिया पंहिंजी आहे सारी दुनिया पंहिंजी आहे राज़ी आहे तंहिंखे गणती छाजी आहे सतगुरु राज़ी आहे तंहिंखे गणती छाजी आहे हिकु दफ़ो सभई ॻायो छा जंहिं ते सतगुरु राज़ी आहे तंहिंखे गणती छाजी आहे सतगुरु राज़ी आहे तंहिंखे गणती छाजी आहे जंहिंखे गुरु करे पंहिंजो त सारी दुनिया पंहिंजी आहे जंहिंखे गुरु करे पंहिंजो त सारी दुनिया पंहिंजी आहे हाणे केरु चई सघंदा आहिनि भई इहो जंहिं बि भॼन ठाहियो आहे मतिलबु पंहिंजो तरफ़ो ई ठाहे छॾियो अथई न रामचरित्र मानस में ईंदो आहे जहाँ पे कृपा राम की होई तहाँ पे कृपा करे सब कोई जंहिंजे मथां साईं जी कृपा आहे हुनजा बंदि दरवाज़ा धीरे धीरे पंहिंजो पाण खुलंदा वेंदा आहिनि खोड़ अहिड़ा माण्हू मिसाल ॿुधंदो कल्ह ताईं कुझु न हुया अॼु ॾाढो मथे चढ़ी विया छड़ो दिमाग़ जे करे कोई न चढ़ंदो आहे दिमाग़ सभिनी वटि ख़ूब हूंदो आहे या कंहिं न कंहिं जी आशीर्वाद आहे उन आशीर्वाद जे फल रूप में उहो वधी वियो आहे महिनत मज़ूर बि सॼो ॾींहुं कंदा आहिनि अकुल अकाउंटेंट खे बि ख़ूब हूंदो आहे जेको सेठनि जा पैसा बचाईंदो आहे सेठ उंगलो छाप आहे अकाउंटेंट पैसा बचाए थो 2-3 हज़ार सीए वठे थो हेॾा हेॾा पैसा टैक्स बचाए थो अकुल जो विषय बि न आहे चलो आख़िरी ॻाल्हि असांजे महाराष्ट्र में भगवान कृष्ण जो हिकिड़ो अवतार आहे उन्हनि जो भगवान जो नालो केरु कंहिंखे कंहिंखे अचे थो हथ मथे कयो ॾिसूं भाई अॾे विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा जपो विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा जपो विठ्ठल माझा माझा कोई पूछे महाराष्ट्र में भगवान कृष्ण जो कहिड़े रूप में अवतार आहे चओ न भाई अञा ज़ोर सां चओ न एतिरो विसरी वेंदो तव्हां खां विसरी वेंदो छो त जेके बादामियूं खाईंदा हूंदा भला उन्हनि खे यादि पवंदो न पवंदो जेके न खाईंदा उन्हनि खे त ज़र पकी आहे ज़ोर सां ॿुधाए कहिड़ो भॻवान आहे विठल विठल भॻवान अवतार छो धारण कयो पुंडरीक नाले हिकिड़ो शेवादारी हो पंहिंजे पीउ माउ जी दिलि सां सेवा कंदो अॼुकल्ह वॾनि ॻाल्हियुनि में टपा ॾियनि था न माण्हू असां त हिन तीरथ ते वेंदासीं असां त हीअं कंदासीं हीअं कंदासीं ऐं इतिहास में वॾियूं हस्तियूं जेकी बि अथव इन्हनि इहे नंढड़ियूं नंढड़ियूं ॻाल्हियूं कयूं जेकी पाण अॼु चर्चा कयूं था इन में ई उहे महान बणिया अथव जंहिं बि संतनि जी जीअं असांजे बाबा शिव भजन साईं किन उन्हनि खे उॾण ते ॾिठो
किन अंग अंग अलग थींदे समाधि में वेठा शरीर बांह जणो कटे कहीं हेॾे सटे शरीर ॿी बांह हेॾे सिर होॾे ऐं टंगा हेॾे अलॻि अलॻि किन उहे दर्शन कयो किन बाबो शिवलिंग साईं वेठो शिकारपुर में आहे पर किन मके मदीने में जेको हज करे निकिरनि था कंहिंखे रोटी खाराइनि था कंहिंखे पाणी पीआइनि था किन उहे दर्शन कया अलॻि अलॻि मां एॾियूं मुंहिंजे शहनशाह जो हाणे वेझड़ाई में एॾा मिसाल मिलिया नी हिकु हिंगन घाट जो अहवाल मिलियो आहे हिकु अकोला जो हाल मिलियो आहे हिन ॾींहुं 40 में माताउनि खे ॿिनि खे संतान थिए न पई उहो साईं जी कृपा थी दरबार में इलायची मिली ॿिन्हिनि खे औलाद त थी इहा त ठीकु आहे खनि 10-15 साल खां पोइ औलाद थी इहो बि ठीकु आहे पर इन खां वधीक ख़ासि ॻाल्हि कहिड़ी उन्हनि खे तकलीफ़ हुई डॉक्टरनि भउ ॾिननि मायूं न बचंदियूं इन ॿिन्हिनि जो ईअं अहवाल मिलियो आहे त ॿिन्हिनि साईं खे यादि कयो इन साए आर्तवार ते हिंगन घाट वारी उहा 7 सावा आर्तवार स्नान करे वई हुई इलायची मिली हुयनि 15 साल खां पोइ उन्हनि खे ॿार ॼमियो पर जंहिंमहिल डिलीवरी हलेनि पई त डॉक्टरनि जवाबु ॾिननि उन्हनि बाबा शिवजन साईं खे यादि कयो साईं ऑपरेशन थिएटर में प्रगट थिया चए पुटु चिंता न कजांइ मां बीठो आहियां सिर ते हथ रखियऊं डिलीवरी पूरी थी पुटु मां हलां तुंहिंजो वार विंगड़ थियण न ॾिनो मां बाबा शिवजन साहिब की जय की चिंता साईं बि थींदो आहे जा हा थींदो आहे तोखे छो थो वेझो तुंहिंजी श्रद्धा कची आहे न तुझी श्रद्धा पक्की हुजे त पत्थर में भगवान थींदो न हे पन्नो आहे न पन्ने में तस्वीर छा कल पोइ पन्नो करे ॾिसंदे त तूं छा पाईंदे चवंदे न मुंहिंजो शहनशाह वेठो आहे मथो टेकी दे तूं कॾहिं ग़लति कम करेंदे साईं मूर्ति में दड़का बि ॾींदे सुठा कम करेंदे तो मूर्ति में इशारो साईं आशीर्वाद कोन्हे पुटु वधि वधि सदाईं हिन ई 40 में किन के ॾिसण में आयो आहे साईं पाठ पढ़ंदा वेठा आहिनि किन खे दर्शन थियो आहे त साईं ते स्टेज ते वेठा आहिनि खोड़ दफ़ा हलंदे सत्संग में जेको हाणे पाण करे रहिया हलंदे सत्संग घणनि खे दर्शन थियो आहे भई साईं अखियूं बंदि करे आनंद में वेठा कंहिंखे ॾींदो जंहिंजी भावना त विठल भॻवान जो जेको प्यारो शेवादारी पुंडरी कयो माउ पीउ जी सेवा दिलि सां कंदो हेॾो माता मां सुन पई हेॾो पीउ सुन पिया ॿिनी पीउ माउ खे ज़ोर ॾेई रहियो आहे भॻवानु विठल प्रगट थियो भगत अची वियो आहे चए चुप कर भॻवानु चए चुप कर माना छा चए मुंहिंजी पीउ माउ खे हाणे अखि लॻे थी जेको ज़ोर ॾियानि बि निंड अचे तूं चुप कर भॻवानु बीह रहियो वरी भॻवानु झटक मुंहिंजो भगत जे भॻवानु चुप कर मुंहिंजे पीउ माउ खे हाणे अखि लॻी आहे पहिरियों हे पोइ तूं भॻवानु बीठो भॻवानु चए यार मां छा कयां आयो तुंहिंजे तोखे दर्शन ॾियण तो ते राज़ी थियो पर मूंखे त बीहाए छॾियो थी सिर पई लॻियो सेर ॾिने चए पहले त बीह रहो हिन ईअं इंतज़ार मुद्रा में पाण सभिनी दर्शन कर विठल भॻवान जो हिते खणी फुल दर्शन न आहे ऐं चेल दे हथ अॼु ॾींहं ताईं भॻवानु उन मुद्रा में बीठा आहिनि कंहिंजे करे हिकु भगत जंहिं पंहिंजे माउ पीउ जे आशीर्वाद पाती हुई माना आशीर्वादूं ॾाढा कम कंदियूं नी मुंहिंजो विषय इहो थो हले जिन कई सेवा गुरनि जी सेवया रंग में रची हिकिड़ो असांजो प्यारो दरबार सां जुड़ियल आहे पोइ दरबार जा जेके कार्य में पुट बि हिकिड़ो अथसि धंधो बंदि कंदो आहे मां चवंदो कीअं भाई ॿिया त चङा भला माण्हू दुकान बंदि न कंदा चए साईं असांजे साईं जा ॾींहं नी माना दुकान बंदि पोइ मां चयो भला छा महसूसु थींदो ईअं लॻंदो न थी पाण सिंधी माण्हू वणियाऊं 55 छॾिया त बाक़ी 50 ते पाण त ईअं पत्थर मां पाणी कढण वारा आहियूं रोटी खाईंदा वेठा अधकी रोटी उते ग्राहक खे चवंदी तूं वेह त सही चए देखूंगा चए ॾिस भले वठ न ॾिस सही रोटी त पोइ राति जो बि खाई वठंदासीं घर में असां सिंधी उहे आहियूं भाई चए न चए मुंहिंजी अनुभूति आहे मां जहिड़ी जहिड़ी दुकान बंदि कंदो ॿिए ॾींहुं मूंखे ॿीणो टीणो साईं ॾींदो आहे पर चई इहे बि त पुराणियूं मुंहिंजियूं 2 साल पुराणियूं ॻाल्हियूं आहिनि हाणे मन में आहे साईं छॾो मूंखे पैसे में छो थो अटकाए अॻो पोइ मूंखे कम त तव्हांजी आशीर्वाद ईंदी त कुल मिलाए करे इहो शिक्षा मिलंदी आहे जेको सत्संग में जुड़ंदो आहे जीअं त ईअं ई आहे जीअं आहे सभु ईअं थोरी को मटिजी वेंदो आहे जाके न को संतनि खे 2 जी जाइ ते 4 अखियूं हूंदियूं नी या कोई भली भॻवाननि जा दर्शन कंदा आहियूं हाणे को कृष्ण खे 4 हथ हुया छा को राम खे 6 कोई कन हुया छा ईअं हर को हूंदो आहे न जीअं उहे जीअं संत तीअं असां सभई
पर उनजी कम करण जे पोयों सोच में बदलाव थींदो आहे ऐं सत्संग में सोच खे हिकिड़ो रस्तो मिलंदो आहे। भई हीअं तूं सोची दे, इहे छड़ो ईअं सोचे करे कमु कंदे, इहा ई ॻाल्हि तोखे मथे चाढ़े छॾंदे। छड़ो घर में तुलसी आहे न, तुलसी माता अलाए घणा कम थींदा आहिनि, वास्तु दोष निकिरी वेंदो, घर ते कंहिंजो करणी जो असर न थींदो। तुलसी माता मिट्टी जो तिलको लगायो तो अकाल मृत्यु, एक्सीडेंट में मौत न थींदो, पानी में बुडी मौत न थींदो, बाहि में सड़ी मौत न थींदो। कोई प्रणाम करे तो आयु वॾी थींदी। जल चढ़ाईंदो ॿाहिरि त धंधे में भाग लॻंदो, माताऊं जल चढ़ाईंदियूं घर जा सुख पाईंदियूं, न्याणियूं जल चढ़ाईंदियूं, रोज़ आर्तवार छॾे करे सुठो वर घर मिलंदनि। ऐं कोई स्पर्श कंदो तो पाप लहींदा। 5 तुलसी जा पत्ता जेको रोज़ खाईंदो, खंघि जुकाम बुखार कैंसर न थींदी। ॿार चवंदा आहिनि मम्मी हम लोग जो पढ़ते भूल जाते तो उनजी वेसर दूर थींदी। हे कोरोना को बचण, बाक़ी जेतिरा तुलसी माता जा फ़ाइदा चओ त फ़ाइदा ई फ़ाइदा आहिनि। त कुल मिलाए फ़ाइदो लेकिन उन्हनि खे थींदो जेके कंदा, जेके ॼाण छड़ो वधाईंदा। चवंदा मैं जानता हूं त हाणे छा। चलो आख़िरी ॻाल्हि हली ॿुधायां। बाबा शिवजन साईं हिकु ॻाल्हि ॿुधाईंदा। पति पत्नी सुम्हिया पिया आहिनि, घरवारी चए थी त ॿाहिरीं जेका भित आहे पंहिंजे घर जी सफ़ा ॿाहिरीं वारी, उते थोरो ठक ठक जो आवाज़ अचे थो ऐं लॻे थो शायदि चोर त न सोराख कनि था। चवंदा मैं जानता हूं। हाणे जी घरवारी चए पई शायदि पोइ थोरो भञनि, पोइ शायदि रंगे हथों पकड़ींदो, पोइ पुलिस में ॾींदो, मुंहिंजो घोट सुठो आहे। हाणे उहो ॿाहिरीं भिति कंपाउंड वाल भञी करे अंदरि घर में अची विया। घरवारी चए पई लॻे थो आवाज़ में लॻे थो असांजे घर में घिरी आयासीं। चए मैं जानता हूं। हलो साईं हाल जो भिति भॻऊं, अंदरि घिरी आया। घरवारी चए लॻे थो हाणे पंहिंजे कमरे जे ॿाहिरों हाल में अची पहुता थी। घरवारी खे चए पई मैं जानता हूं। हाणे लेडीज़ की दिलि धक धक थींदी आहे, मुंहिंजो सोन त भर वारे कमरे वारी अलमारी में पियो आहे। चई पई लॻी तो हाणे भर वारे कमरे खे धकु हणणी था। चए मैं जानता हूं। थोड़ी देर खां पोइ चोर चोरी करे ॿाहिरि निकिरी हलिया विया। चई चोर हली विया। चई मैं जानता हूं। जे तुंहिंजे जानण खे छा कयूं, चुपाड़े खणी विया माण्हू। त घणा माण्हू छा चवंदा आहिनि साईं मूंखे सम्झंदो आहे छा करणु खपे, मूंखे कमु कहिड़ी शइ थी, मुंहिंजो परलोक छा में संवरंदो, मूंखे सम्झंदो आहे, पर कंदा कुझु बि न आहे। गुरु दया करे शला सामने हिते अहिड़ो कोई न वेठो हुजे जेको छड़ो चए मैं जानता। अॻे सिंधी में चिठी लिखंदा, हेठो हिकिड़ी लाइन लिखंदा, छा थोरो लिखियो, चओ न भाई। हा असांजे उल्हासनगर जो संत आहे, उहो चवंदा भली हिकु ॻाल्हि चवां, पोइ भली भॻवानु पुछेव न, तव्हां जाॾे सत्संग ते वेंदा हो पोइ उन तव्हांखे सेखारियो, पोइ तव्हां हा कजो। पोइ हाणे तव्हां कयो त तव्हां ओड़ा कर्म जो फल ओड़ो मिलंदो, न कयो ओड़ो फल मिलंदो। जे घटि घटि मुंहिंजी ग़रीब जी ते तारीख़ चाढ़िजो मिली पार, त उते चइजो भई असांखे सम्झाए सही, पर असां न कयोसीं त असांजो कर्म असां न लॻा। त इन करे पार अथव भाई सभई, साईं जी दया कंदा। शहनशाह साई आर्तवार वारो बाबू शिव भजन साईं सभिनी जो भाग साहो कंदो, सभ जा पंधड़ा सजाया कंदो। ऐं ईंदड़ 18, 19, 20 शाम जो हिन दफ़े पाठ रखूं था, जो गणपति उत्सव जा ॿिया 2-3 कारणनि सां शाम जो 7 बजे पाठ रखबो। 18 तारीख़ कार्यक्रम थींदा ॿारनि जा बि, 18 बि, 19 सुबुह शाम सत्संग थींदो, 20 सुबुह शाम सत्संग भंडारो थींदो। सभिनी खे वेंदी आहे दर्शन ॾिजो। ऐं नए आश्रम जी डिटेल उते ॿुधाईंदासीं, छो त संगत लाइ बि प्रस्ताव रखियो आहे। प्लेट बि ठहंदा, प्लाट बि, बंगला बि, उन में असांजो वहिंवार में वास्तो कोन्हे, पर इहो चयल अथनि त भई हर कंहिंखे घटि खां घटि रेट में ॾियो, सहूलियतूं वधीक खां वधीक ॾियो। जंहिंखे लोन जी ज़रूरत आहे लोन कढाए ॾियो, त एतिरे में हो आहिनि भई असां उन सां गॾूं। त इहा सॼी डिटेल ईंदड़ 20 तारीख़ ते संगत खे ॾींदी। बोल बाबा शिव भजन साहिब की सजड़ा करे, सजड़ा करे, साईं पयो तो सजड़ा करे। सवार आयो आहे,
अच्युत तेजो भाग धरे, अच्युत तेजो भाग धरे, सजड़ा करे साईं कयो तो सजड़ा करे, सजड़ा करे साईं कयो तो सजड़ा करे। बाबा शिव भजन वरदान है जन्नत बाबा शिव भजन वरदान है जन्नत देखो भले तो हारी तहरी जाए किस्मत के, देखो भले तो हारी तहरी जाए किस्मत के। हलिया प्यारा तेरे नक जाए, हलिया प्यारा तेरे नक जाए, साईं कयो तो दिल से, कयो तो दिल से, सजड़ा करे साईं कयो तो सजड़ा करे, सजड़ा करे साईं कयो तो सजड़ा करे। सुखड़ा कटे सुखड़ा भरे दुखारों जोरों भरे चले दुख कटे कहेंगे बोला गचदारा बोला गचदारा 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 जय शिवदारा 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 जय शिवदारा। मोरिया रे बाबा मोरिया रे, मोरिया रे बाबा मोरिया रे, मोरिया रे बाबा मोरिया रे, मोरिया रे बाबा मोरिया रे। गणपति बापा मोरिया जवान तारा, गणपति बापा मोरिया जवान तारा, सदाई आई तू पार्वती का प्यारा, सदाई आई तू पार्वती का प्यारा। गली 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 में तुझी बजे तारिया, गली गली में तुझी बजे तारिया। मोरिया रे बापा मोरिया रे, 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 मोरिया रे बापा मोरिया रे। हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हे पूर्ण परमात्मा बातों का करता, हे पूर्ण परमात्मा बातों का करता, विश्व बने धर्मात्मा हम सबके आत्मा। जय शिवतारा जय शिवतारा जय शिवतारा जय शिवतारा जय शिवतारा। सतगुरु स्वामी शिवलिंगी महाराज की शिवधारा वाले साहिब की जय शिवधारा।